तव्हां हिकिड़े तिर बराबर कमी न करे सघंदा। अल्लाह एॾी बेनियाज़ ज़ात आहे। अल्लाह ख़ालिक़ आहे, मालिक आहे, रब रज़ाक आहे, सत्तार आहे, रब ज़ुल जलाल वल इकराम आहे, अल क़हार। इहे सभु अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जूं सिफ़तूं आहिनि। हिकिड़ीअ सिफ़त खे वठी करे बयानु कजे त अल्लाह तबारक व तआला जो शान कोन खुटंदो, एॾो वॾो आहे। अल्लाह तबारक व तआला जूं इहे त सिर्फ़ु मशहूर सिफ़तूं 99 नालनि वारियूं जंहिंखे अस्माउल हुस्ना चवंदा आहियूं, जेके क़ुरान पाक जे इब्तिदा मां पहिरें पाठे ते लिखियल हूंदा आहिनि। इहे त इंसाननि में जेके मशहूर अल्लाह तबारक व तआला जा नाला आहिनि सिफ़ाती, इहे उहे आहिनि। पर अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा ॿिया सिफ़ाती नाला जेके इंसाननि में मशहूर न आहिनि, ॿियनि मख़लूक़ात में मशहूर आहिनि। बुज़ुर्गनि लिखियो आहे 8000 अल्लाह ताला जा सिफ़ाती नाला आहिनि। आसमान ऐं आसमान वारे मख़लूक़नि में अल्लाह ताला जा ॿिया नाला मशहूर आहिनि। ज़मीन जे अंदरि जेके मख़लूक़ रहनि थियूं उन्हनि में अल्लाह ताला जा ॿिया नाला मशहूर आहिनि, सिफ़ाती नाला। जेके हवा में उॾामनि था पखी, उन्हनि में अल्लाह ताला जूं ॿियूं सिफ़तूं मशहूर आहिनि। इंसान जेके रहनि था उन्हनि में वरी ॿियूं सिफ़तूं मशहूर आहिनि। झंग जा जानवर, उन्हनि में अल्लाह तबारक व तआला जूं ॿियूं सिफ़तूं मशहूर आहिनि। पाणीअ में जेके जीतामड़ा जानवर रहनि था उन्हनि में वरी ॿियूं सिफ़तूं अल्लाह ताला जूं मशहूर आहिनि। 8000 सिफ़ाती नाला आहिनि। रब तबारक व तआला जे हिकिड़े सिफ़ाती नाले खे वठी करे रब जो शान बयानु कजे न, काइनात सॼीअ जा इंसान थकिजी पवंदा। पूरी हिन रोए ज़मीन ते जेके वण आहिनि उन्हनि खे कलम बणाइजे ऐं समुंड सॼो मस बणाइजे। अहिड़ा 7 समुंड ॿिया बि हथ कजनि, मस जा ठाहिजनि। पूरी रोए ज़मीन जे वणनि खे कलम बणाइजे, एतिरा ॿिया बि हथ कजनि त मस खुटी वेंदी, कलम लिखी लिखी खुसी वेंदा। अल्लाह तबारक व तआला जो शान न खुटंदो। रब तबारक व तआला जो शान एॾो आला ऐं बुलंद आहे। उन रब करीम तव्हां असां इंसाननि खे पैदा कयो, इहे अल्लाह ताला जा वॾा एहसान आहिनि। जेकॾहिं असांखे इंसान न ख़लक़े हा, जानवर करे पैदा करे हा, हुई कंहिंखे एतिरी ताक़त अल्लाह ताला खां पुछी सघे हा त असांखे जानवर छो बनाई, इंसान बनाई, हिकिड़ो एहसान। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे उम्मत में बनाई, वॾो एहसान। ॿिए कंहिं नबीअ जे उम्मत में करे हा त बि केरु पुछी कोन सघे सा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत में बनाई, एहसान मथां एहसान। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे उम्मत में मुसलमान करे, मुसलमान घराणे में पैदा कयईं, जे काफ़र घराणे में पैदा करे हा त बि केरु कोन पुछी सघे सा। वरी मुसलमाननि में जेकॾहिं बेनिमाज़ी करे हा त बि हड़ हली वञे हा, निमाज़ जी तौफ़ीक़ ॾेई पंहिंजे घर में घुराए सजदे जी तौफ़ीक़ ॾिनई। इहो अल्लाह ताला जो एहसान मथां एहसान, एहसान मथां एहसान आहे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। इहे अल्लाह तबारक व तआला जा वॾा एहसान आहिनि, वॾा करम आहिनि। पोइ जॾहिं इंसान पंहिंजे दिलि ते हथु रखी अल्लाह ताला जे एहसाननि खे शुमार कंदो न, क़ुरान पाक चयो आहे व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, मुंहिंजे नेमतुनि खे जेकॾहिं ॻणींदव त ॻणे कोन सघंदव। पर साईं कयूं छा, ॻणे त नथा सघूं, बेशुमार तुंहिंजूं नेमतूं आहिनि, पोइ कयूं छा। अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब तबारक व तआला जे नेमतुनि ते जॾहिं तव्हांजी नज़र वञे तॾहिं शुक्र कंदा वञो, रब तबारक व तआला जो शुक्रियो अदा कंदा वञो। पोइ अॻां बि मां साथियुनि खे ॿुधायो त शुक्रियो हिकिड़ो अदा कबो आहे ज़बान सां, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जो शुक्र आहे, सुभान अल्लाह, अल्लाह ताला जी तस्बीह आहे। शुक्र अल्लाह ताला जो कंदो अचे, हर हिकु नेमत खे वापराए, खाए, पाए, घुमे, छत, हवा, सर्दी, गर्मी, लटो, कपिड़ो, खाधो पीतो, वक़्त ते ज़रूरत मुहैया थिए, पूरी थी पवे, चवंदो वञे अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। ईअं अल्लाह ताला जो ज़बान सां शुक्रियो हिकिड़ो अदा कबो आहे। ॿियो वरी उज़वनि सां शुक्र अदा कबो आहे। उज़वनि सां हथ मथे खणी करे इक़रार थो करे बंदो पंहिंजे हथनि सां त मुंहिंजा अल्लाह साईं मां कुझु बि न आहियां, सभु कुझु तूं, हथनि सां। क़याम में ईअं बीठो आहे,
कुछ भी भले न पढ़े, नमाज में पढ़णो आहे हूअं त, पर कुछ भी न पढ़े, रुगो ख़ाली इमाम जे पोयां बीठो आहे, इहो उज़वन सां रब जो शुक्रियो थो अदा करे। रुको में वयो, सजदे में वयो, इहो उज़वन सां अल्लाह ताला जे ज़ात जो शुक्र थो अदा करे। हिननि पंहिंजे जिस्म जे उज़वन खे शरीयत जे ख़िलाफ़ इस्तेमाल नथो करे, इहो उज़वन सां ॼण त अल्लाह ताला जे ज़ात जो शुक्र थो अदा करे। सच पच उलमा मुहद्दिसीन त एतिरे क़दुरु लिखियो आहे, अल्लाह ताला जे हुक्मनि जे इताअत में जेको अजुर ऐं सवाब आहे न, उहो इंसान खे जे सम्झ में अची वञे त इंसान जी ज़िंदगी जो नक्शो मटिजी वञे। इताअत एॾी वॾी शइ आहे, तवजो खपे। अल्लाह तबारक व तआला हुक्म जेके कया आहिनि, उन्हनि हुक्मनि में ॿिनि क़िस्मनि जा हुक्म आहिनि। हिकिड़ा हुक्म आहिनि त कयो, ॿिया हुक्म आहिनि त न कयो। कयो छा कयूं? नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ज़िक्र कयो, तिलावत कयो, इस्तिग़फ़ार कयो, तस्बीहात कयो, हलाल खाओ, शराफत अख्तियार कयो, नेकन सालियन जे सोबत में रहो, बुराई बुछड़ाई खां बचो। हाणे इहे सभु कयो 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 जान। हाणे वरी जेके जिन खां मना कयो अल्लाह ताला, चोरी न कयो, शराब न पियो, ज़िना न कयो, कूड़ न ॻाल्हायो, बद अख़लाक़ी न कयो, बदनज़री न कयो, कलाम न ॿुधो, बुछड़ायूं न कयो, बुराई न कयो, बुरो गुमान न कयो। इहे सभु न कयो न कयो न कयो जा कम आहिनि। हिकिड़ा हुक्म फरमाई कयो, ॿिया फरमाई न कजो। सच पच जेतिरो सवाब करण वारे हुक्मनि में आहे न, नमाज पढ़ण में जेतिरो सवाब आहे, रोज़े रखण में, तिलावत करण में, इस्तिग़फ़ार करण में जेतिरो सवाब आहे, ओतिरो शराब न पी ताईं ज़िंदगी भर सवाब ओॾो ई सवाब मिलंदुसि। शराब न पी ताईं ओॾो ई सवाब मिलंदुसि नमाज रोज़े जेॾो। ज़िना न कयईं, नमाज रोज़े जेॾो सवाब मिलंदुसि। बद अख़लाक़ी न कयईं, ओॾो ई अजुर वॾो सवाब मिलंदुसि। बुराइयूं न कयईं, ओॾो ई वॾो सवाब मिलंदुसि। जेॾो नेकिन करण जो सवाब आहे, ओॾो बुछड़ाइण खां बचण जो ओतिरो ई सवाब आहे। ख़ाली वेठो रुगो चोरी शराब ज़िना बदकारी जे वेझो नथो वञे, ख़ाली वेठो वांदो आहे भले, त बि उहो सवाब में आहे, छो त अल्लाह ताला जे हुक्म जे इताअत में आहे। इताअत एॾी वॾी शइ आहे। ऐं वरी अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो, सेखारियो, इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जे तव्हां मां अल्लाह जे ज़ात सां मोहबत करणु चाहियो था, मुंहिंजे नबीअ जी इताअत कयो। सोना नबी तूं चए न, जे अल्लाह सां ताल्लुक़ रखणु चाहियो था त पहिरियां मुंहिंजी इताअत कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करणी पवंदी। इताअत छाखे चइबो आहे? इताअत कहिड़ी भला आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़बान मां जेका ॻाल्हि चवनि, ईअं कयो, ईअं करिणो आहे। जंहिं ॻाल्हि जे लाइ फरमाइनि न कयो, न आहे करिणो। ॿियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण जेके अमल कया, असां उनखे ॾिठो, सहाबा किराम ॾिठो, पोइ असांखे ॿुधायो त हुज़ूर जन हीअं हीअं कयो। जेके कम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कंदे ॾिठासीं, सहाबा किराम असांखे ॿुधाया, उहे कम बि करणा आहिनि। इहे इताअत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं चयो आहे या जीअं कयो आहे, असांखे ईअं करिणो आहे। चयो अथऊं, फरमायो अथऊं हीअं कजो, या कुझु अमल करे ॾेखारिया अथनि। इहे ॿई शयूं असांजे लाइ इताअत आहिनि। हाणे इताअत में तव्हां असां खां ज़ोर हुया सहाबा किराम, तमामु ज़ोर, एॾा ज़ोर आहे जो तव्हां असांजी इताअत सभु गॾायूं न त सहाबा किराम जे 40 पतीअ खे बि न पहुची सघंदी। सहाबा किराम वटि इताअत एॾी वॾी हुई। मां कुझु मिसाल ॾींदो हलां, छोकी मुंहिंजी आदत हूंदी आहे, मां मिसाल ॾींदो वञा, ॻाल्हि आसान थींदी वञे। हिकिड़ो दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे मेंबर ते तशरीफ़ फरमा हुआ। मेंबर ते वेही करे सहाबा किराम खे ख़ुतबो ॾेई रहिया हुआ, तालीम ॾेई रहिया हुआ। बाबा नमाज़ जी पाबंदी कयो, रमज़ान जा रोज़ा रखो, कमी कोताहीअ खां बचो, पर जे थी वञे त फौरन इस्तिग़फ़ार कयो, पाण में हिक ॿिए सां अख़लाक़ सां पेश अचो, हिक ॿिए खे बुरनि लक़बनि सां न सॼो, हिक ॿिए जे बारे में बुरो गुमान बि न कयो, नमाज़ खे इत्मीनान सां पढ़ो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वाज़ नसीहत सहाबा किराम खे कनि था। पोइ इहा नसीहत कंदे कंदे पाण फरमायूं, मसलन बाबा क़याम कयो, इत्मीनान सां सिधा थी बीहो, रुकू कयो त बि इत्मीनान सां बीहो, सजदो कयो त बि ख़ुशि ख़ुशूअ सां इत्मीनान सां तस्बीह पढ़ो, वरी ॿिन्हिनि सजदनि जे विच में वेहो त बि
इत्मीनान सां वियो, सुकून सां वियो, पोइ वरी ॿिए सजदे में वञो, जल्दबाज़ी न कयो। हाणे हिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ फरमायो त ॿिन्हिनि सजदनि जे विच में सुकून सां वेही रहो। इहो लफ़्ज़ हिकिड़े सहाबीअ जे कन ते पियो, जेको मस्जिद में न हो, मस्जिद नबी में अञा न हो, ॿाहिरां अचे पियो गलीअ मां, ऐं मस्जिद जी दरवाज़े तां टपी जुतियुनि वारे जॻहनि ते पहुतो। हेॾा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मां नसीहत कंदे कंदे इहो लफ़्ज़ निकितो त बाबा वेही रहो। हाणे हुज़ूर जन पंहिंजे बयान खे जारी रखंदे रखंदे फरमाइनि था ॿिन्हिनि सजदनि जे विच में सुकून सां वेही रहो। इहो लफ़्ज़ सहाबी जे कन ते पियो त हुज़ूर जन फरमाइनि था वेही रहो। उहो जुतियुनि वारे जॻहनि ते वेही रहियो, जुतियुनि वारे जॻहनि ते वेही रहियो। बाद में पुछा कई वई त हिते छो वेठे भला, या वेहण जी जॻह रखो न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मुबारक मां लफ़्ज़ निकितो वेही रहो। हुज़ूर जन जो हुकुम हुजे वेही रहो ऐं मां कदम अॻिते खणा, ईअं थी सघे थो? वेही रहो हुते। हाणे जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान मां निकितल लफ़्ज़ जेको जंहिं जॻह ते आहे, ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़ो सहाबी मस्जिद नबीअ खां ॿाहिरि रोड ते गलीअ मां वञे पियो, उन जे कन ते उते आवाज़ पियो, उहो उते वेही रहियो। हिकिड़े जे कन ते गलीअ में आवाज़ पियो, उहो उते वेही वियो। हिकिड़े खे जुतियुनि वारी जॻहनि ते जॻह मिली आवाज़ पियो त उते वेही रहियो। जंहिं जाते ॿुधो उहो उते वेही रहियो। लफ़्ज़ रुगो कन ते पियो आहे त वेही रहो। सम्झो बि नथो त छा था फरमाइनि वेहण जे मुतालिक़, छा मतिलबु वेही रहो? जिते अचे उते वेही रहूं। सोचण सम्झण जी ॻाल्हि ई न आहे, बसि लफ़्ज़ पियो न आहे वेठा न। एॾी इताअत, लफ़्ज़ ॿुधो अथनि वेही रहिया, न माण्हुनि जो लिहाज़ रखियऊं, न जुतियुनि जे जॻहियुनि जो लिहाज़ रखियऊं, न बाज़ार जो लिहाज़ रखियऊं, सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे वेही विया। पुछा कई वई त छो? फरमाऊं त हुज़ूर जन जे ज़बान मां लफ़्ज़ हो, हुकुम हो, बसि वेही रहो। वेही रहियासीं। हुज़ूर जे हुकुम जे ॾाढो अकुल हलाइबो आहे छा? अकुल कोन हलाइबो आहे, इन खे चइबो आहे इताअत। हाणे जेकॾहिं लफ़्ज़ ॿुधी करे एॾी वॾी इताअत था कनि, पोइ उन्हनि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॾे करे को हुकुम कंदा हुजनि, मुख़ातब थींदा हुजनि, त पोइ उन में इताअत हुननि जी केॾी वॾी हूंदी। जेके बेख़बरीअ में लफ़्ज़ ॿुधी करे बि एॾी इताअत था कनि, आम्हूं साम्हूं नसीहत में उनखे जेकॾहिं को लफ़्ज़ चइबो त उहे केॾी वॾी इताअत कंदा हूंदा। हिकु बि ॿियो मिसाल पेश कयां। हिकु दफ़े रिवायत अंदरि ईंदो आहे, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिं सफ़र ते वियो, ग़ालिबन केसर या किसरा जे हुक्मराननि सां मिलण जे लाइ शाम जे सफ़र ते या ईअं बादशाहनि सां मुलाक़ात जे लाइ सफ़र ते निकिता। पोइ इकराम तौर ते उन्हनि खजूर या का खाधे पीते जी अहिड़ी का शइ रखी, सभु खाइनि पिया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां खाधो खाईंदे थोरो कुझु ज़रो किरी पियो, थोरो ज़रो किरी पियो। त हज़रत उमर चई जन उहो ज़रो खणी करे खाइनि पिया। सुन्नत ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त खाधे खाइण जे दौरान को ज़रो किरी पए त हुनखे साफ़ करे खणी खाओ। हुज़ूर जन खाधो आहे त हज़रत उमर साईं उहो किरियल ज़रो खणी करे ईअं खाए पियो। भरिसां जेको सहाबी ग़ालिबन अल्लाह माफ़ करे हज़रत अबू उबैदा बिन जर्राह हो, उन सहाबीअ ठोठ हणी करे चयो त साईं वॾनि वॾनि शाही बादशाही ख़ानदान जे माण्हुनि जी इहा महफ़िल आहे, इहा कीअं था हेठां खणो, छॾियो हिनखे। बादशाहनि जी इहा महफ़िल आहे, इन में हेठां खणी खाइणु बुरो लॻंदो, छॾियो हिनखे। फौरन लफ़्ज़ चई अतरुकु सुन्नत हबीबी हाउला, अतरुकु सुन्नत हबीबी ले हाउला अल हुमका। छा हिननि बेवकूफ़नि बेअकुलनि जे करे मां पंहिंजे हबीब जी सुन्नत खे छॾे ॾींदुसि? खणी करे उहा खाई छॾी। एॾी वॾी इताअत हुई। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हिकिड़े सफ़र ते वञे पियो, हिकिड़ी पोड़ी औरत मिलियसि। मां अॻ में साथीनि खे ॿुधायो, वरी बि भेरो ॾियारिया। उठ ते वञे पियो, उन पोड़ी औरत खे ॾिठईं, सुञातईं, लही करे उन पोड़ी औरत सां आजिज़ी सां बीही करे हुनजी ॻाल्हि ॿुधाई। काफ़ी देरि उन पोड़ी औरत सिरायो। साथी सभु चवनि पिया त हेॾो वक़्त जो ख़लीफ़ो अमीरुल मोमिनीन, पोड़ी हिकिड़ी बसि हुनजी ॻाल्हि ॿुधनि त बसि ठीकु आहे, हलनि अॻिते, यको हुन सां बीही विया। पर तसलीअ सां हुनजी ॻाल्हि ॿुधी करे पोइ वरी आया, उठ ते चढ़ी करे अॻिते हलिया। साथियुनि चयो साईं एतिरी देरि छो बीठो? चवण लॻा, हज़रत उमर साईं चवण लॻा त तव्हांखे ख़बर न आहे छा, इहा उहा पोड़ी औरत आहे, इन जॻह ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन पोड़ी औरत जो घर आहे। हुज़ूर जन हितां ई गुज़र कंदे इन औरत सां हिते बीही करे ॻाल्हि ॿुधी। पोइ मां पंहिंजे हबीब जे सुन्नत खे छॾींदुसि तव्हांजे करे छा? जे इहा पाण न छॾे हा, मूंखे बीठी रहे हा न सॼी राति बीहां सां। इताअत इन खे चइबो आहे।
असां थोरो पंहिंजे जीअ में जाती पाईंदासीं त असां वटि इताद केतिरी आहे। इन्हनि मिसालनि खे ॼण जो वॾे में वॾो मक़सदु इहो आहे, असां पाण में इताद ॻोल्हींदासीं त असां में इताद कहिड़ी आहे, केतिरी आहे। सच पच असांजी वरी हिक ॿिए जे ऐबनि ते नज़र हूंदी आहे, ऐबनि ते चङायूं नज़र न ईंदियूं आहिनि। अलाए त छो असांजे मुआशिरे जो हिकिड़ो नासूर आहे, हिकिड़ो अहिड़ो ग़लति इहो 99 हिकिड़े माण्हूअ में चङायूं हूंदियूं न, हिकिड़ी बुराई हूंदी, असां 99 चङायूं हुन जूं उॾाए छॾींदासीं हिकिड़ी बुराईअ ते। 99 चङायूं हुजण से हिकिड़ी बुराई, पर उहा असांखे हिकिड़ी बुराई नज़र ईंदी, चङाई हिकिड़ी बि नज़र न ईंदी। इहो असांजे अंदर वारे आईने जो मोकारो आहे। सच पच आईनो असां ॾिसंदा आहियूं, आईने जो कमु छा हूंदो आहे, आईनो असांखे चहिरो ॾेखारींदो आहे। आईनो एॾो सचो आहे, आईनो एॾो सचो आहे, आईने जहिड़ी सचाई शल कंहिं माण्हू में अचे। चहिरे ते जेकॾहिं मिटी हूंदी आईनो ॿुधाईंदो, चहिरे ते जेकॾहिं को दाग हूंदो आईनो ॿुधाईंदो। कॾहिं बि आईनो इहो ख़्यालु कोन कंदो त साहबा मोतबरा मुअज़्ज़ज़ माण्हू आहे, कीअं चवांसि तुंहिंजे चहिरे ते दाग आहे, चिट्टो ॿुधाईंदुसि जेका ॻाल्हि हूंदसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मोमिनु मिरअतुल मोमिन, मोमिन मोमिन जो आईनो आहे, मोमिन मोमिन जो आईनो आहे। असांखे वरी असां वारे आईने में रुगो ग़लतियूं ई नज़र ईंदियूं आहिनि, चङायूं नज़र ई कोन ईंदियूं आहिनि। आईनो भला असांजे चहिरे जा दाग, गंदगियूं, मोइड़ा, दाणा, मिटी, मर, वार, वाधारा, फालतू इहे ॿुधाईंदो आहे रुगो, असांजे मुंहं जी सफ़ाई कोन ॾेखारींदो आहे। जंहिंजो चहिरो कुदरती चमकंदड़ हूंदो उनखे बि ॾेखारींदो, जंहिंजो चहिरो धोतल हूंदो उनखे धोतल बि ॾेखारींदो, जंहिंजो चहिरो चमकंदड़ हूंदो उनखे चमक बि ॾेखारींदो, जंहिंजो चहिरो बणियल संवारियल हूंदो उनखे उहो बि ॾेखारींदो। आईने जो कमु त इहो आहे न। पर अफ़सोस असांजे दिलि जो आईनो असांखे पंहिंजे मोमिननि जा रुगो ऐब ॾेखारींदो आहे। असां पंहिंजे आईने खे ठाहियो ई अहिड़े तरह सां आहे। शायदि इहा असांजी एॾी वॾी कमी आहे। हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको ॿियनि जा ऐब ढकींदो क़यामत जे ॾींहुं ख़ुदा हुनखे ढकींदो, ऐं जेको ॿियनि जा ऐब खोलींदो अल्लाह उनखे दुनिया में घर वेठे रुसवा कंदो। केॾो वॾो दड़को आहे। असां रुसवा बि आहियूं, पोइ बि नथा वणूं। अल्लाह ताला असां सभिनी खे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। दीनी एतबार सां असांखे इहे सभु शयूं सिखणियूं आहिनि। सिखणियूं किथां सिखंदासीं, केरु सेखारींदो, कीअं सिखबियूं? सिखण जा रस्ता आहिनि ॿ। या त हिकिड़ो आलिमनि सालिहनि सां गॾिजी करे मदरसनि में सिखजे, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में बि सिखजे थो, पर उते चूंकि दीनी इल्मु कोन्हे, दुनियावी इल्मु आहे। दुनियावी इल्मु बि ज़रूरी आहे, दीनी इल्मु बि ज़रूरी आहे। दुनियावी इल्म जो मिसाल एसी ताईं फ़ाइदेमंद आहे। दुनियावी इल्मु जेसि ताईं माण्हू जहिड़ो आहे, जॾहिं अखि ॿूटिजी वियसि इहो सभु कुझु हिते रहिजी वेंदो। दुनियावी इल्म खे पिराइण में सवाबु कोन मिलंदुसि, फ़ाइदो थींदुसि। जेसि ताईं जहिड़ो आहे तेसि ताईं उहो इल्मु कमु ईंदुसि। दीनी इल्मु पिराइण जे लाइ विक विक ते सवाब बि मिलंदुसि, मरंदो त हिन इल्म जो नतीजो क़बर खां वठी अॻिते शुरू थींदुसि। दुनिया में बि इज़त आहे, आख़िरत में बि इज़त। दीनी इल्म जो फ़ाइदो एॾो वॾो आहे। हिन ते मां हिकिड़ो ॿ मिसाल ॾियां। बाज़ औक़ात असां पाण बि या पंहिंजे औलाद खे दुनियावी इल्मु पढ़ाईंदा आहियूं, कॉलेजनि जो, यूनिवर्सिटियुनि जो, ऐं असां में हिकिड़ा वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु दीनी इल्मु पढ़ाईंदा आहिनि। पोइ असां सभु गॾिजी करे उन माण्हूअ खे सादो ऐं कम कुल सम्झंदा आहियूं जेको सिर्फ़ु दीनी इल्म जे कॾहिं लॻल हूंदो आहे। दुनियावी इल्म जे कॾहिं बिल्कुलु न आहे त असां उनखे सफ़ा सादो सम्झंदा आहियूं। ऐं चरियो आहे रुगो मदरसनि में ॿारनि खे पाण छॾे ॾिनो अथई, स्कूल ऐं कॉलेज जी ज़रूरत आहे, ज़रूरी आहे। चलो हाणे हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेको पाण या पंहिंजे औलाद खे सिर्फ़ु स्कूल कॉलेज में छॾे ॾिनो अथई, मस्जिद मदरसे खां बिल्कुलु ग़ाफ़िल आहे। उनजे बारे में असां कोन चवंदासीं त चरियो आहे, कोन चवंदासीं त मोगो आहे, बेअकुल आहे, औलाद खे दीन खां सफ़ा ग़ाफ़िल कयो अथई, कोन चवंदासीं। असांजी सोच ॾिस, असांजे फ़िक्र ऐं
सोच वारो तराज़ू ॾिस, तोड़ वारो तराज़ू ॾिस, इते ई असां में फॉल्ट। चलो अञा अॻिते हलूं। असांजो बच्चो जेकॾहिं पढ़ी फारिग थियो स्कूल मां, कॉलेज मां, यूनिवर्सिटी मां, लॉ पढ़ियो, कानून डिग्रियूं पढ़ियो, वॾो 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 हिकिड़ो दर्जो मनसब हासिल थी वियो। हाणे हुनखे जेकॾहिं उहिदो मिलियो, साहब थी वियो वॾो, सच पच अबू अम्मा पंहिंजे औलाद उन साहब सां ॻाल्हाइण में लहराईंदा त साहब मथां नाराज़ न थी वञे। साहब हाणे वॾो उहिदो अथसि, हुन सां सच हक़ सच त चवण परे जी ॻाल्हि, पर ख़ैरी सली ॻाल्हाइण ते बि लहराईंदा। मथां यार निंड फिटेसि न वेंदी, अम्मा बि न वेंदी, हुनजे खाधे पीते, हुनजे उथण वेहण लटे कपिड़े में एॾो एहतियात कंदा, मथां साहब नाराज़ थी वञे। हे असां पाण जंहिंखे पढ़ाए अंग्रेज़ी वारो इल्मु एॾो वॾो रुतबो ॾिनो आहे, असां पाण पंहिंजे बच्चे जो ॾाढो आजिज़ आहे। हाणे वरी ॿियो पासो ॾिस, जंहिं पंहिंजे पुट खे, पंहिंजे बच्चे खे, न्याणीअ खे क़ुरान पढ़ायो, हिफ़्ज़ पढ़ायो, हदीस पढ़ाई, आलिम थी वियो, जंहिंजो बच्चो हाफ़िज़ आलिम थी वियो, उहो पाण अबे अम्मा जे पेरनि में वेठो हूंदो। छो त हिन इल्म हुनखे सेखारियो आहे त असुल अबे अम्मा जे पेरनि में, अबे अम्मा जे ख़िदमत में इज़त ऐं अज़मत अथई। इहो इल्मु सेखारे थो, हुनखे चवण जी ज़रूरत न, इहो पाण झुके पियो हूंदो अबे अम्मा जे मथां। ऐं हेॾां जेके असां पढ़ायो आहे उनखे असां चवंदासीं साहब मथां नाराज़ थिए। मां हिकिड़े किताब में पढ़ियो, कराची जो हिकिड़ो वॾो ऑफिसर आहे, नालो नथो वठां, हुनजो पीउ वीचारो ग़रीब मिसकिन आहे। पीउ खे हिकिड़े भेरे कंहिं कम, कंहिं शइ जी ज़रूरत हुई, हुन पंहिंजे पुट साहब सां ऑफिस में मिलण वियो, ऑफिस में मिलण वियो। हाणे वीचारो मेलनि कपिड़नि सां, मथे ते अंगोछड़ो, मज़दूर तबिके जो ग़रीब माण्हू जो अंगोछड़ो मथे ते ॿधल हो, पुराणी हिकिड़ी जुती कई वारी पातल हुई, लटड़ा पंहिंजा पुराणा मेलड़ा पातल, हा हलियो वियो, अब साहब सां मिलंदुसि। पटे वाले चयोसि हल 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 साहब सां मिलंदे, हल हल। चई अरे बाबा साहब सां मिलणो आहे। चई हल हल हल, ॿुधाए कमु कहिड़ो अथई? चए उहो उनजो कमु आहे, उनखे ॿुधाईंदुसि, हुन सां ॻाल्हि कंदुसि, तोखे ॿुधायां छा? हे बि हुजतम जो ॻाल्हाए, त हुन वरी ॿांह खां वठी ॿाहिरि धिको ॾिनसि, हल हल तूं वरी मोतबर आयो वरी साहब सां मिलंदे, कमु ॿुधाए, दरख़्वास्त लिखी अची विया, ॿुधाए। अरे दरख़्वास्त खे छॾ, पुटु आहे मुंहिंजो। त हे चुप थी वियो, पुटु आहे तुंहिंजो? हाणे हे चुप थी वियो। हे तकड़ि वञी करे पटे वारो साहब खे ॿुधाए आयो, साईं हमरा हिकिड़ो आयो आहे, तव्हां सां मिलण थो चाहे, चवे थो त मुंहिंजो पुटु आहे। चई कहिड़ो आहे ॾिसां? ॾिठईं त हा वाकई बाबो आहे, ख़बर पयसि बाबो आहे। हक़ीक़ी इल्मु हुजे हा त छा करे हा, हली अचे हा, हली अचे हा बाबे ॾे। अबा तव्हां हेॾे छो आयो? मूंखे ॾसियो आहे, मां चवां त हाणे, मां चवां त हाणे, पर पटे वारे खे चई त हा सर करेसि। आयो जमल अंदरि, पीउ खे धड़कण सां शुरू थी वियो, मुंहिंजी इज़त ख़राब करणी आहे तोखे, हेड़ा लिबास, हेड़ा कपिड़ा, हेड़ी जुती पाए, फाटल साटल कपिड़ा पाए ऑफिस में हलियो थो अची। घर ईंदो आहियां उते कोन चवंदो आहियां, उते कोन ॿुधाईंदो आहियां, हिते ऑफिस में अचे अहिड़ो लिबास खणी करे माण्हू खे ॾेखारींदो, मूंखे माण्हू छा चवंदा, तुंहिंजो पीउ अहिड़ो आहे, मुंहिंजी बेइज़ती करणु आहे। हे ॾिस अंग्रेज़ी तालीम जो कमाल, इहा अंग्रेज़ी तालीम, नफ़रत न आहे अंग्रेज़ी तालीम खां, पर अहिड़ी तालीम जेका पीउ माउ जो क़दुरु न सेखारे, तुफ़ हुजे अहिड़ी तालीम ते। हक़ीक़ी तालीम उहा आहे, अबे जी ख़बर पयसि त बाबो आहे, जोड़ी अचे हा, पाण वठी हा पंहिंजे बाबे खे, बाज़ूअ खां चंबड़े हा, हथु चुमे हा, इंतिहाई अदब एतिराम सां वठी वञी पंहिंजे जॻह ते, सीट ते, पंहिंजे कुर्सीअ ते, पंहिंजे बैठक ते वेहारे हा। इहो अदब ऐं एतिराम क़ुर त इहा शइ ॿुधाए थो न, पर असांखे अफ़सोस इहा तालीम आहे ई कोन। केरु सेखारींदो इहा तालीम? कॉलेजूं, यूनिवर्सिटियूं, इदारा सेखारींदा? इहा तालीम मस्जिद ऐं मदरसो सेखारींदो, इहा तालीम उतां पिराइबी। पर असां उन पिराइण वारनि खे चवंदा आहियूं मोगो आहे, सादो आहे, असांजो दिमाग़ ऐं दिलि वारो तराज़ू ई पतो आहे, इहा तोड़ ई कोन कंदो आहे असां वारो तराज़ू, असांजो दिमाग़ खुटल आहे इन ॻाल्हि में। हिकिड़ो तालीम पिराइण जो रस्तो इहो आहे त मस्जिदनि ऐं मदरसनि में पाण बि पंहिंजे औलाद खे आलिमनि सालिहनि सां जोड़े करे तालीम पिराइजे, ऐं उन तालीम पिराइण जो हिकिड़ो वक़्तु आहे। बचपन में मस्जिद मदरसे में पढ़े वक़्तु अथसि, सच पच हक़ीक़त जे एतबार सां त वक़्तु ई कोन्हे, सॼी उमिरि जॾहिं बि पढ़े पढ़ी सघे थो, पर खणी चऊं त चई सघूं था त हाणे वॾड़ा थियासीं,
जवान थी वियासीं, ॾाढ़ियूं अची वयूं, वछड़ा वार थी विया। हाणे जेकर मस्जिद या मदरसे में नंढी उमिरि जे तालिबनि सां वेही पढ़ंदासीं खिलंदा, सॼी उमिरि रुली बोटका कम करे हाणे आयो थी मदरसे पढ़ण, खिलंदा, लज थींदी, है न। बुजुर्गनि सच पच असां अहिड़नि ज़हन रखण वारनि माण्हुनि खे इन लज इन शर्म खां बचण जे लाइ हे जमात जो कमु शुरू कयो हो त इहे नंढड़नि ॿारनि सां नथा वेही सघनि, इन्हनि वॾनि सां जुड़नि। इहे अछड़ा अछड़े ॾाढ़ीअ वारा, वॾी उमिरि वारा, इहे सभु जोड़े खणी हलंदा आहिनि। त बस ज़िंदगीअ जे सिखण जो को टाइम कोन्हे, को बचपन में न सिखी सघियो इंसान, को माहौल हो, को मजबूरी हुई, काई बि शइ थी पई, हाणे यार इन्हनि वॾनि सां जुड़ी करे हम उमिरि हूंदा उतां सिखी वठनि। सच पच मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह जे किताब में मूं पढ़ियो त हिकिड़ो 85 साल जो पोड़ो शख़्स संदसि साथी जंहिंखे तजवीद क़ाइदे वारी सेखारे पियो। असां नंढे हूंदे ॿारनि खे सेखारींदा आहियूं न, अलिफ ब त फ जीम ह ख। हाणे जमात जा साथी बि इहा तजवीद सेखारींदा आहिनि। हिकिड़ो हाफ़िज़ हूंदो आहे, हाफ़िज़ न आहे त तजवीद सिखियल ज़रूरु हूंदो हर जमात हर टोले में जेको हुनखे तजवीद सेखारींदो। हाणे 85 साल जो पोड़ो हुयो जेको पुराणो साथी हो, तजवीद पकी हुई हुनजी, ॿिए साथीअ खे तजवीद सेखारे पियो। चएसि पियो हा, त हो वीचारो नओं सफ़ा हुनखे हा चवण न पई अचे, त उहो चएसि पियो हितां हितां चरिया, हितां कढ निड़ीअ वटां, हितां हा, हुनखे न पई अचे। वरी आङुरीअ विझी ओ निड़ीअ ते ज़रे घटि पहुचाए चएसि पियो हितां कढ हा। बिल्कुलु पाण में एतिरो फ्री वेठा जीअं नंढड़ा ॿार पाण में वेही हिक ॿिए खे सेखारींदा आहिनि, बिल्कुलु हिकु जहिड़ो माहौल। एतिरी महिनत कई, उहो पोड़ो शख़्स जंहिंखे असां चवंदा आहियूं त पके घड़े खे कना कोन पवंदा आहिनि, इहो हम उमिरि पोड़ो उन पोड़े खे हा जो लफ़्ज़ सेखारे वियो। हे नंढे ॿार वटां कोन सिखी सघिया, नंढे ॿार वटां हुनखे हक़ इज़त जो मसइलो सम्झ में अचे हा। लजे सां हम उमिरि कोई फ़र्क़ु महसूसु न कयईं, हिक ॿिए वटां सिखी विया। त वॾड़नि जे लाइ घुमंदड़ फिरंदड़ मदरसो आहे, जमात सां जुड़ी वञिजे, काई हुन में हिचकिचाहट महसूसु न कजे। सच पच ही असांखे शैतान ते ॾिनल हिकिड़ो धोखो आहे त कीअं वरी हिन सां जुड़ूं, इहो वरी हिननि जो वरी ॿियो पासो फलाणा फलाणा एबबन। असां वटि इहो तराज़ू किथां आयो आहे भाई, कंहिं सेखारियो आहे असांखे त असांखे चङा ई जॾहिं कोई चवे त असां हुनजे एबन ते नज़र रखियूं? केॾां आई आहे सोच, कंहिं सेखारी आहे? इस्लाम शरीयत हिन शइ खां मनो थी करे। असां पंहिंजे पाण खे तबाही जी तरफ़ धिकियूं था। वक़्तु कढी करे जीअं मानी खाईंदा आहियूं न, वक़्तु कढी करे जीअं वॉशरूम वेंदा आहियूं न, वक़्तु कढी करे भाॼी भुती वठण बाज़ारुनि में वेंदा आहियूं न, वक़्तु कढी करे उन्हनि माण्हुनि सां बि मिलण वेंदा आहियूं जिन सां दिलचस्पी न हूंदी आहे, वक़्तु कढी करे कॾनि ते बि वञिणो पवंदो आहे, दुश्मन मुखालिफ़ जे माण्हूअ जे टॾे ते वञिणो पवंदो आहे। बिल्कुलु ईअं वक़्तु कढी करे दीन सिखण जे लाइ बि वञिणो पवंदो। इहो वक़्तु खपे, इहो वक़्तु कढिबो। ऐं लफ़्ज़ मुंहिंजा अहिड़ा आहिनि ॼण त कोई महसूसु कंदो त साईं असांखे दड़को पड़े। सच पच मां उन अहसास दर्द सां थो चवां, तॾहिं हिन लफ़्ज़नि खे ॾाठियूं अची वियूं, लफ़्ज़ चॿाड़नि था। इहे लफ़्ज़ तॾहिं तिखा था लॻनि। अलाह ताला मूंखे बि कमियूं कोताहियूं मुंहिंजूं माफ़ फरमाए ऐं अलाह ताला तव्हां असां सभिनी खे इन ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पोइ जंहिं दोस्त जो कहिड़ो इरादो हुजे त भले लिखाए वठे। को दोस्त जेकर जमात जे साथनि सां जुड़ी करे 3 ॾींहंनि जे लाइ, को 40 ॾींहंनि जे लाइ, 4 महीननि जे लाइ जेकर को दोस्त हलणु चाहे त पंहिंजो इरादो लिखाए। बाक़ी सभिनी साथियुनि जो त इरादो त आहे। अल्लाह ताला तव्हां असांजे इरादनि खे क़बूल फरमाए।